नमस्कार दोस्तों, मां हरेश रियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। अल्पेश ठाकुर हार्दिक पटेल सां रखियो प्रीति भोजन। कांग्रेस जे विधायक अल्पेश ठाकुर विधायक आवास में हार्दिक पटेल खे लंच लाइ आमंत्रण ॾेई घुराइण ते कांग्रेस जे प्रदेश अध्यक्ष अमित चावड़ा पिणु गॾु प्रीति भोजन वरितो हो। गुजरात में केक जे रिपोर्ट में सरकार की खुली पोल। गुजरात विधानसभा सत्र के आखिरी ॾींहं ते डेप्यूटी सीएम नितिन पटेल पारां पेश करण में आयल केक के अहवाल में सरकार केतरिन योजनाओं में असफल होने के उल्लेख ते सरकार की पोल खुली वही है। केक जे अहवाल में सरकार की निष्फलता ते विपक्ष जो प्रहार। गुजरात में केक जे अहवाल में सरकार की निष्फलता जाहिर थियण ते विपक्ष के नेता परेश धानाणी प्रजा सां कयल वायदा पूरा करण में राज्य सरकार असफल रही होने जो चयो हो। अमित चावड़ा विधानसभा के दंडक पद तां ॾींदो इस्तीफ़ा। अंकलाव के विधायक अमित चावड़ा की गुजरात कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष ते वरणी थी है, तॾहिं अमित चावड़ा विधानसभा दंडक के उहिदे तां इस्तीफ़ा ॾींदो ईअं मञण में अची रहियो आहे। स्मिथ ऐं वॉर्नर ते 1 साल लाइ क्रिकेट जो थियो प्रतिबंध। दक्षिण अफ्रीका के सामूं चालू मैच में बाल से छेड़छाड़ कंदे पकड़ायल ऑस्ट्रेलिया के कैप्टन स्मिथ ऐं बॉलर वॉर्नर ते बोर्ड पारां 1 साल लाइ क्रिकेट ते प्रतिबंध जाहिर कयो वियो आहे।
जामनगर में अलंकार फर्निचर के मालिक ते थियो हुमलो। जामनगर की मशहूर अलंकार फर्निचर की दुकान में केतरा अंजान माण्हुनि घुसी करे दुकान के मालिक ते हथियारन से हमलो करे घायल करण ते पुलिस मौके ते डुकी आई हुई। गुजरात बार काउंसिल के चूंडुनि जो थियो मतदान। गुजरात के वकीलन की संस्था गुजरात बार काउंसिल की 25 सीटुनि लाइ 99 कैंडिडेट्स चूंडुनि में भेण ते अॼु काउंसिल जो मतदान शांति सां करण में आयो हो। राजकोट में पिण थियो बार काउंसिल जो मतदान। गुजरात बार काउंसिल की चूंडुनि में राजकोट में पिण 5 कैंडिडेट चूंडुनि में भेण ते राजकोट की कोर्ट में पिण मतदान करण में आयो हो। नीरव मोदी जो वधिक एक बोगस बैंक अकाउंट बाहर। अब्जे रुपयनि जे चीटर नीरव मोदी जो वधिक एक बोगस बैंक अकाउंट इनकम टैक्स पारां थी रहियल जांच में ज़ाहिर थियो आहे। उत्तर कोरिया के किम जोंग चीनी प्रमुख से कई मुलाकात। उत्तर कोरिया के तानाशाह किम जोंग चीन के प्रवास से आए तॾहिं हुन चीन के राष्ट्रपति जिनपिंग से मुलाकात करे परमाणु मुद्दे चर्चा कई हुई। अमेरिका में पाकिस्तान के पीएम जा कढाया विया कपड़ा। हाल में अमेरिका पाकिस्तान तां ॾाढो खफ़ा आहे तॾहिं अमेरिका के प्रवास से वियल पाकिस्तान के पीएम अब्बासी के अमेरिका के एयरपोर्ट ते जांच करण लाइ हुन जा कपड़ा पिण कढाइण ते पाकिस्तान में विरोध थी रहियो आहे। राज्य में भारी गर्मी पर वडोदरा में आहे कोहरम।
सॼे गुजरात में भारे गर्मी पई रही आहे तॾहिं वडोदरा में सुबुह जो भारी मात्रा में कोहरम हुअण ते माण्हुनि थोरी थधि जो अहसासु कयो हो। सूरत में रिजल्ट अटकाईंदड़ स्कूल में वायलिन कयो हंगामो। सूरत में आयल पीपी सवाणी स्कूल में फी न भरींदड़ ॿारनि जो रिजल्ट अटकाइण ते वालिन स्कूल में गॾु थी करे भारी हंगामो मचाए छॾियो हो। रण प्रदेश कच्छ में गर्मी वधण ते माण्हू परेशान। रण प्रदेश सरहदी जिले कच्छ में गर्मी वधण ते माण्हू आकाश में अची रहियल बाहि समान गर्मीअ में ॾाढी परेशानीअ जो सामनो करे रहिया आहिनि। गिर जे जंगल में जानवर लाइ कयो वियो पाणीअ जो इंतजाम। गुजरात में गर्मी वधी रही आहे तॾहिं गिर जे जंगल में रहंदड़ जानवरनि खे पूरतो पाणी मिली रहे उन लाइ पाणीअ जा टांका रखी ॾींहं में 3 दफ़ा पाणी भरण जो इंतजाम कयो वियो आहे। गर्मी का मौसम शुरू हो गया है और जिस तरह से पानी की समस्याएं आ रही है उसी प्रकार हमारे फॉरेस्ट में वाइल्ड लाइफ के लिए कोई पानी की समस्या ना रहे इसके लिए हम लोगों ने तकरीबन 500 जैसे आर्टिफिशियल पॉइंट्स हमने पानी के बना रखे हैं। और ये 500 पॉइंट हमारे चाहे ट्रैक्टर्स हो, चाहे ट्रक्स हो, चाहे पानी के टैंकर्स हों या फिर जो पानी की कुंडियाँ हैं मानव द्वारा, मजदूरों द्वारा, अथवा तो विंड मिल्स हैं या सोलर पंप्स हैं उनसे भरी जा रही हैं। और जो ये पानी की कुंडियाँ हैं मुख्यतः ऐसी जगह बनाई गई है जहाँ पे कि उनको वन्य प्राणी को कुदरती पानी का स्रोत नहीं मिलता है और जहाँ पे वो कुदरती पानी का स्रोत नहीं मिलता है उस पानी की समस्या ना रहे इसलिए ये कुंडियाँ बनाई गई हैं जहाँ पे वन्य प्राणी जाके पानी पीते हैं और आराम से रह सकते हैं जंगल में। भावनगर में 12 जी जाति परीक्षण कंदड़ सोनोग्राफी सील। भावनगर के सीहोर में 12 जी जाति परीक्षण करे ॾींदड़ पूजा क्लिनिक जो सोनोग्राफी मशीन सील करे डॉक्टर राजेश्वरी बेन पाठक के सामूं आरोग्य शाखा पारां कानूनी कार्यवाही कई वई आहे। महुआ पासे एक्सीडेंट खां पोइ ट्रक में लगी भाए। राज्य में गर्मी वधण सां रोड ते वाहन भरण जूं वारदातूं वधी रहियूं आहिनि तॾहिं भावनगर जे महुआ पासे ट्रक ऐं कार जे एक्सीडेंट खां पोइ ट्रक में बाहि लॻण ते फायर ब्रिगेड मौके ते पहुची वियो हो। कच्छ अची रहियल 25 लखनि जी शराब भरियल ट्रक जब्त। राजस्थान बॉर्डर ते पुलिस पारां 25 लखनि जी शराब भरियल ट्रक कब्जे करण में आई आहे। ट्रक ड्राइवर जी जांच में शराब कच्छ जे गांधीधाम में ॾियण जो ॿाहिरि आयो आहे।
अंजार जे सरपंच खे सस्पेंड न करण ते आत्मविलोपन जी धमकी। कच्छ जे अंजार पासे आयल ॻोठ जे सरपंच खे 4 ॿार हुअण ते बि हुनखे सस्पेंड न करण ते ॻोठ जे हिकु माण्हूअ सरकार जे साम्हूं आत्मविलोपन करण जी धमकी ॾिनी आहे। कच्छ जे बचाव मां 15 लखनि जी शराब बरामद। कच्छ जे बचाव जे पासे में आयल चीरई ॻोठ जे वेरान जंगल में पुलिस छापेमारी करे वणनि जे पुठियां लिकायल 15 लखनि जी शराब बरामद कई आहे। कच्छ में नर्स ते हुमिलो कंदड़ ड्राइवर खे 2 सालनि जी सजा। भुज जे भारापर जी सरकारी हॉस्पिटल जी नर्स जी आबरू लुटण जे इरादे सां हुमिलो कंदड़ सरकारी ड्राइवर उमेद त्रिवेदी खे भुज जी कोर्ट 2 सालनि जी सजा ॾिनी आहे। गांधीधाम जे गोदाम मां चोरी कंदड़ 3 ॼणा गिरफ़्तार। गांधीधाम जे मीठी रोड में आयल गोदाम में लखे रुपयनि जो कॉपर वायर चोरी कंदड़ 2 आरोपी ऐं वायर वठंदड़ भंगार जे वापारी खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। कच्छ जे नंढड़नि ॻोठनि में पाणीअ जी आतंकी। हिक पासे गर्मी वधी रही आहे ऐं ॿिए पासे कच्छ जे ॻोठनि में पाणी जी तंगी थियण ते माण्हू ऐं जानवर रखंदड़ मालदारी मुश्किल में ईंदे टैंकरनि सां पाणी ॾियण जी घुर कई वई आहे। अंजार ऐं बचाव में दारूअ जे खूब विकिरे जी फरियाद। कच्छ जे बचाव ऐं अंजार जे ॻोठनि में शराब छूट सां विकामण जी रही हुअण जी अर्जी स्टेट मॉनिटरिंग सेल खे मिलण ते मॉनिटरिंग सेल पारां पूर्व कच्छ एसपी खे कार्यवाही करण जी ताक़ीद कई वई आहे। रापर में शादीशुदा औरत ते सॻे ॾेर कयो बलात्कार। रापर जे के ॻोठ में रहंदड़ शादीशुदा औरत पाण ते पंहिंजे सॻे ॾेर 1.5 सालनि खां हत्या जी धमकी ॾेई करे बलात्कार करे रहण जी फरियाद पुलिस में दर्ज कराई आहे।
त ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे, तेसीं ताईं ॾिसंदा रहंदा सिंधी TV। जय झूलेलाल।